सकरन रिपोर्ट काजी अली रजा सनाई। बख्तावर कैडेट कॉलेज नवाब शाह में प्रिंसिपल डॉक्टर फरीद शेख जी मेज़बानी हेठ थैलेसीमिया जी बीमारी ऐं उन खां बचाव बाबति जिन्हा ऑडिटोरियम हॉल में आगाही सेमिनार मुनक़द कयो वियो, जिते थैलेसीमिया ऐं खून जी बीमारी बाबति ॼाण रखंदड़ आलमी शोहरत याफ़्ता माहिर डॉक्टरनि जी टीम शिरकत कई, जिनमें डॉक्टर साकिब हुसैन अंसारी ऐं डॉक्टर अमजद सत्तार ॼाणायल मौज़ू ते लेक्चर ॾिनो। लेक्चर में हज़ारें शागिर्दनि शिरकत कई, जिते खेनि ॿुधायो त थैलेसीमिया बीमारी छा आहे, छो थींदी आहे, उन खां कीअं बचिजे ऐं ॿियनि खे बि कीअं बचाइजे। ॿिन्हिनि डॉक्टरनि पारां आगाही सेमिनार खे लेक्चर दौरान थैलेसीमिया थियण जो मुख्य सबबु उहो ॿुधायो वियो त जेकॾहिं ॿ कैरियर मर्द ऐं औरत पाण में शादी कंदा त खेनि थींदड़ औलाद थैलेसीमिया मेजर पैदा थियण जा कवी इम्कान हूंदा आहिनि, जंहिंखे सॼी उमिरि रत लॻाइणो पवंदो। उन करे असां उन ॻाल्हि ते ज़ोर भरे कोशिशि करे रहिया आहियूं त शादी यानी निकाह खां अॻु जोड़ो थैलेसीमिया जी टेस्ट ज़रूर कराइनि। जेकॾहिं रिपोर्ट नॉर्मल अचे त निकाह कनि, पोइ भले कज़न मैरिज छो न हुजे, पर जेकॾहिं टेस्ट थैलेसीमिया माइनर अचे त जोड़ो कंहिं बि सूरत में पाण में शादी न करे, बाक़ी माइनर नॉर्मल सां शादी करे सघे थो। उन मौक़े ते कॉलेज पारां मीर मोहम्मद सियाल आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त कैडेट कॉलेज पारां थैलेसीमिया बाबति ख़िदमतूं करण ते प्रोफेसर अली बख्श सूमरो, डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, डॉक्टर साकिब हुसैन अंसारी, डॉक्टर अमजद सत्तार खे मनता शील्डूं ॾिनियूं वयूं।